बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, कीअं आहियो? उमेद आहे ठीकु ठाक हूंदो। अॼु जी हिन वीडियो में असां सिंधी चौथे क्लास जी शुरू करणु वञूं पिया। त हिकिड़ी मुकमल सीरीज़ ईंदी तव्हां जे लाइ, जंहिंमें तमामु जेके लेसन हूंदा असां इंशाअल्लाह सुठे अंदाज़ सां रीड कंदासीं ऐं उन्हनि जी रीडिंग करण खां पोइ वरी उन में जेके एक्सरसाइज़िस अचनि थियूं इंशाअल्लाह असां सभु सॉल्व कंदासीं। असांजी जेका तव्हांजी जेका फ़हिरिस्त आहे हीअ वारी, इन में सभिनी खां पहिरियां जेको तव्हांखे ॾिनो वियो आहे उहो हमद आहे। ठीकु आहे, कुदरत वारा, उन खां पोइ अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ अचे थो बीबी ख़दीजा, पोइ वरी असांजो नबी, पोइ वरी शब क़दर। ईअं जेको आहे सुवान जेके बि हिन में लेसन अचनि था इंशाअल्लाह 27 लेसन आहिनि तव्हां वटि। इंशाअल्लाह असां सभु जेको आहे सो बहितरीनु तरीक़े सां सम्झंदासीं, पढ़ंदासीं ऐं इन्हनि में जेके एक्सरसाइज़िस आहिनि इंशाअल्लाह उन्हनि सभिनी खे सॉल्व कंदासीं। ठीकु आहे, सो तव्हांजी जेकी पहिरीं वीडियो आहे, पहिरीं वीडियो में तव्हांजो जेको पहिरियों लेसन आहे हमद, कुदरत वारा, असां इन खे पढ़ूं था ऐं पोइ वरी इन जी मश्कूं जेके आहिनि उन्हनि खे ॾिसूं था। ठीकु आहे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक़ पहिरियों, कुदरत वारा हमद। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहा नज़म जंहिंमें अल्लाह पाक जी तारीफ़ थियल हुजे त उनखे हमद चइबो आहे। ठीकु आहे, सभु कनि तुंहिंजी सारा कुदरत वारा, निर्मल ज्योति नूर नज़ारा कुदरत वारा, कोटा कोट बणायई धरतियूं, ससी सिज चंड तारा कतियूं, जन जो अंत न पारा कुदरत वारा, गुलनि अंदरि सुरहाण धरी थो, मोतियुनि सां मेराण भरी थो, हीरा लाल हज़ारा कुदरत वारा, जॾहिं वणनि ते वाव अचे थो, पन पन मां पड़लाव अचे थो, छिम छिम जा छिमकारा कुदरत वारा, चुंब चतुन ऐं चीहनि खोली, बुलबुल कोयल ॿोली ॿोली, मोर नचनि नाम्यारा कुदरत वारा, अजब बणायई बिजलियूं बादल, बूंदूं बरस बरस कनि थादल, वाजट कनि वसकारा कुदरत वारा। ठीकु आहे बाबा, तव्हांजो पूरो जेको हमद आहे उहो असां पढ़ी छॾियो आहे। हाणे हिन जो जेको शाइर आहे न उहो कशचंद बेवस आहे। ठीकु आहे, इन जो जेको आहे हीउ ख़ूबसूरत हमद लिखियो आहे। हेठां हिकिड़ी लाइन लिखियलु आहे त अलाह साईं जी सारा में चयल बेत खे हमद चइबो आहे। ठीकु आहे, इहा तव्हांखे मां पहिरियां ई ॿुधाए छॾी। सो उमेद आहे तव्हांखे हीउ हमद चङी तरह सम्झ में आयो हूंदो। हाणे हलूं था बाबा हिन जी मश्क जी तरफ़। हाणे हिन मश्क में तव्हां ॾिसंदो त हिन में 4 खां 5 हिसा आहिनि। ठीकु आहे, 6 हिसा आहिनि हिन जा। ठीकु आहे, त पहिरियों जेको हिसो आहे उन में तव्हांखे चयो अथव त हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। पहिरियों चयो त हिन हमद मां अव्हांखे कहिड़ो बंदु वधीक पसंदि आहे, अव्हांखे इहो बंदु छो थो वणे, हमद में शाइर कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं ज़िक्र कयूं आहिनि। अचो त हिननि खे जवाब हिननि जा पढ़ूं। ठीकु आहे बाबा, पहिरियों नंबर सवाल आहे त हिन हमद मां अव्हांखे कहिड़ो बंदु वधीक पसंदि आहे। ठीकु आहे, जवाबु थींदो हिन हमद मां असांखे आख़िरी बंदु वधीक वणे थो। हाणे इहो बेटा हिन में जेको आहे न असां पंहिंजे तरफ़ां लिखियो आहे। तव्हां जेको आहे जेकॾहिं तव्हांखे को ॿियो वणे थो त उहो लिखी छॾियो, बट जेकॾहिं हीअ तव्हां लिखंदव त उनखे वरी रीज़न जेको असां ॿुधायो आहे त उहो तव्हां वरी आसानी सां लिखी सघो था। ॿियो आहे अव्हांखे इहो बंदु छो थो वणे। हाणे रीज़न थो पुछे न, रीज़न असां छा ॿुधाईंदासीं। हीउ बंदु असांखे इन करे वणे थो छो जो हिन में शाइर चवे थो त अल्लाह पाक पंहिंजी कुदरत सां अजीब तरह सां कारा चमकंदड़ बादल पैदा करे पोइ असां ते थधिकार वारो मींहुं वसाए थो। अच्छा बाबा, हिन में थधिकार जेको लिखियलु आहे न, हिन में आई थिंक हे न ईंदी। ठीकु आहे, हिते मिस्टेक आहे। हुन खां पोइ 3 नंबर सवाल आहे, हिन हमद में शाइर अल्लाह ताला जूं कहिड़ियूं नेमतूं बयानु कयूं आहिनि। जवाबु, हिन हमद में शाइर अल्लाह पाक जे तमामु घणियुनि नेमतुनि जो ज़िक्र कयो आहे, जीअं सिज चंड तारा ख़ुशबूदार गुल, समुंड जा मोती, थधी हवाए, बरसाति वग़ैरह। ठीकु आहे बाबा, त हीअ तव्हांजा 3 जेके सुवाल आहिनि उहे हल थी चुका आहिनि। हाणे असां हलूं था अॻिते पंहिंजे बुक जी तरफ़। अच्छा ठीकु थी वियो। उन खां पोइ तव्हांजो ॿियो हिसो आहे त हीअ हमद सुर ऐं लय सां गॾिजी पढ़ी ॿुधायो। माना तव्हांखे सुर में ॻाइणो आहे, लय सां माना थोरो झूमी झूमी ॿुधाइणो आहे। उन खां पोइ हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो। सारा सुराण ससी मेराण ज्योति। तव्हां माना किथां ॾिसंदव, लास्ट में तव्हांखे लुगत ॾिनल आहे न उन मां, बट असां तव्हांजे लाइ कढी रखी आहे, अचो तव्हां माना खे पढ़ो। सो हीअ तव्हांखे बेटा माना ॾिनल आहे, हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो। हिन पासे लफ़्ज़ आहिनि, हिन तरफ़ हुननि जी माना आहे। सारा जो मतिलबु आहे तारीफ़, सुराण माना ख़ुशबू, सैसी माना बेशुमार लातइदाद, मेराण माना सिंध जो पुराणो नालो। अच्छा सिंध जो न, सिंधु दरिया जो पुराणो नालो। ठीकु आहे, ज्योति माना मेड़। ठीकु आहे बाबा, उन खां पोइ तव्हांजो ॿियो जेको सुवालु आहे उहो तव्हांखे हल कराए था छॾियूं हिते। हेठियनि लफ़्ज़नि जा हम आवाज़ लफ़्ज़ लिखो। हम आवाज़ माना साॻी आवाज़ वारा। ठीकु आहे, जंहिंखे हम काफ़ियो चइबो आहे। धरतियूं कतियूं, पड़लाव ऐं वाव, वाव माना हवा, खोली ॿोली,
बादल थादल सुरहाण ऐं मेहराण। ठीकु आहे, इहे सभु थी विया हम आवाज़ ऐं मथे तव्हांजा थी विया लफ़्ज़नि जी माना वारा लफ़्ज़। ठीकु आहे, उन खां पोइ हलूं था अॻिते। ठीकु आहे बाबा, त तव्हांजी लफ़्ज़नि जी माना बि थी वई ऐं हम आवाज़ लफ़्ज़ बि थी विया। उन खां पोइ चवे थो यादि रखो सिंधी ॿोलीअ जी ग्रामर में ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि। माना ग्रामर जी इंग्लिश जी हूंदी आहे न, ईअं बेशक सिंधी जी बि ग्रामर आहे जंहिंमें 8 लफ़्ज़ हूंदा आहिनि। उन्हनि मां पहिरियों लफ़्ज़ जेको आहे हुनखे इस्म चइबो आहे। हाणे चए थो इस्म आहे छा? इस्म कंहिं बि माण्हू, जाइ, शइ, कमु, हालत ऐं ख़ासियत जो नालो आहे। कंहिं बि शइ जो जेको नालो हूंदो उनखे असां इस्म चवंदा आहियूं। हिन सबक़ मां इस्म ॻोल्हे लिखो। हाणे तव्हां सबक़ मां इस्म जेके आहिनि ॻोल्हे पाण लिखी सघो था। ठीकु आहे, जेके बि नाला हुजनि न उहे तव्हां कॉपी में लिखी करे अॻियां लिखी छॾियो इस्मनि। 6हों नंबर आहे त नज़म मां हेठियां बंद मुकमल करियो। हाणे ब्लैंक्स जीअं चइजनि उहे आहिनि। अॼु त हिननि खे पूरो कयूं। गुलनि अंदरि सुरहाण धरी थो, मोतियुनि सां मेहराण भरी थो। उन खां पोइ हिन में छा ईंदो? अचो त ॾिसूं। मोतियुनि में मेहराण भरी थो, हीरा लाल हज़ारा कुदरत वारा। ठीकु आहे, त हिन में छा ईंदो बाबा? हीरा लाल हज़ारा कुदरत वारा। उन खां पोइ चए थो अजब बणायईं बिजलियूं बादल, बूंदूं बरस बरस कनि थादल, वाजिड़ कनि वसकारा कुदरत वारा। ठीकु आहे बाबा, त हीउ तव्हांजो थियो सॼो लेसन पूरो अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हांखे असां माना सां गॾु ऐं मश्क सां गॾु जेको सोल्व करायो आहे, उमेदु आहे तव्हांखे बहितरीनु सम्झ में आई हूंदी। असांजो हिकिड़ो स्टूडेंट आहे, उन जे कमेंट्स सां ई जेको आहे सो हीअ वीडियो असां अर्जेंट में तयारु कई आहे। सो तव्हां पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं जेकॾहिं तव्हां चैनल खे सब्सक्राइब कंदव ऐं वीडियो खे लाइक कंदव, दोस्तनि सां शेयर कंदव, त इंशाल्लाह जल्द खां जल्द जेको आहे सो असां तव्हांजे लाइ बहितरीनु वीडियोस जेके तयारु करे तव्हांखे पेश कंदासीं। ठीकु आहे, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।